है तमामु अलॻि क़िस्म जी जेका तारीख़ में असां करे अनजाण माण्हू हुते गदर में आयो आहे ऐं उन मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं लालचूं ॾेई करे माण्हुनि खे बरगलाए करे लखे रुपया तां ठगी करे वियो आहे। प्लस में माण्हुनि जा जेके दुकानदार हुआ उन्हनि खां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सामान वठी करे उहे बिल अदा न कयईं। ऐं हिकु वॾी ॻाल्हि इहा हिते पकवान सेंटर वारे खां 10-15 जॻहियुनि जो ऑर्डर ॾिनो ॻाल्हि ॿुधो उन पाण हलासीं ऑर्डर ॾिनो आहे ऐं हुन वीचारे माल तयारु कयो आहे उन खां सामान न खयो आहे। ऐं हिते पोयां सुठा नज़र पियो अचे पंहिंजे जो इलेक्ट्रिशियन जो ऐं कलर जो उन खां सामान कयो अथई। ऐं हीअ 4 खां 5 दुकान 6 दुकान ॿुधूं था पिया उहे सभु डेकोरेट कराया आहिनि रंग रोगन कराया आहिनि पर हुयो कुझु बि कोन्हे। ऐं प्लस में उहो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां माण्हुनि खे लालचूं ॾींदो रहियो इन क़िस्म जूं त रोज़ाना सुबुह जो ॿारनि खे वॾनि खे नाश्ते जे लाइ डबल रोटियूं पंहिंजो केक ऐं घणी शयूं चिप्स वग़ैरह फ्री में विराईंदो रहियो। ऐं उन 3 ॾींहंनि 4 ॾींहंनि जे अंदरि माण्हुनि जो एतमाद हासिलु करे ठीकु ठाक तरीक़े सां हुन जांच ॾिनो आहे हुन ठगी कई आहे। हुन इहा ठगी इन बुनियाद ते कई आहे त हू कंहिं एनजीओ सहारा फाउंडेशन नाले सां एनजीओ ॿुधाए थो ऐं प्लस में PTI जो पाण खे कारकुन वॾो उहिदेदार ॿुधाए थो। ऐं इन्हनि ॿिन्ही सां ॿिन्ही जे कम्यूनिटी सां ॿिन्ही मिलाप सां हुन ते सेंटर क़ाइमु कयो ऐं हुन सेंटर जे ज़रिए मुख़्तलिफ़ माण्हुनि खां सस्ते सामान जी लालच में उन फार्म जमा कया आहिनि ऐं प्लस में उहो फार्म पैसनि समेत खणी गाइब थी वियो आहे। कुझु ॾींहंनि खां हिते ऐलान थींदो रहियो सहारा ट्रस्ट जे तरफ़ां हिते 4 खां 5-6 दुकान हिकिड़ो पठाणो हुयो जेको हिते आयो ऐं माण्हुनि खां केतिरनि माण्हुनि खां हुन राशन वरितो आहे। अटे वारनि खां अटो वरितो आहे, मुर्गी वारनि खां 150-200 किलो मुर्गी वरिती आहे। मुंहिंजो पकवान आहे पंहिंजो ज़ाती तौर ते 10 रुपए मूंखे अॼु जो अॼु ॾेई वियो आहे जंहिंजी हिकिड़ी रुपयो पेमेंट न कई अथई। ऐं उनजे बावजूदि हितां जे ग़रीब मिस्किन माण्हू खां 2000, 3000, 5000, 15000 लुटे फुरे अॼु कलाक 2-5 अॻ में हितां फरार थी भॼी वियो आहे। ऐं उनजे बावजूदि हितां जो हिकिड़ो इलेक्ट्रिशियन आहे उन वटि हुन कलर वारो कलर सामान जो 5.5 लख जो केक वारो मिस्किन बेकरी वारो हुयो उन मिस्किन बेकरी वारे खां केतिरो ई माल उन खयो ऐं उन 75,000 जो केक पेस्ट्रियूं बिस्किट जेको माण्हुनि में वेराए माण्हुनि खे मुंतशिर पियो करे। त असां PTI जे तरफ़ां हिते आया आहियूं ऐं जेको PTI जो प्रोग्राम आहे कार सिस्टम ठाहियूं पिया उन्हनि में ग़रीबनि खे राशन फ्री ॾिनो वेंदो ऐं उन खां पोइ हिन महिल सभु माण्हू हिते मायूस ऐं ग़मकीन आहिनि रोअनि पिया तकलीफ़ुनि में आहिनि। इंतिहाई माण्हुनि खे वॾो धाड़ो लॻो आहे। हितां जी इंतिज़ामिया हितां जी पुलिस हितां जी ॿी टीमियूं छा पियूं कनि हीउ धाड़ो लॻो आहे घर जे अंदरि हिकिड़े ग़रीब खां 5.5 लख रुपया कलर वारे खां 85,000 रुपया ठेके ते हिकिड़े ग़रीब 2-3 माण्हुनि खे मज़दूरी ते बीहारियो आहे उन्हनि खां 15,000 रुपया वठी ऐं हितां फरार थी वियो आहे। ख़ुदा इन ग़रीबनि जो का तदारक कई वञे। हितां जो SHO, DSP, SSP, DIG, IG किथे आहे असांजी पुलिस इंतिज़ामिया जेका वॾी दावा कंदी आहे त असां माण्हुनि जा हमदर्द आहियूं इलाइक़े जा हमदर्द आहियूं। किथे आहिनि उहे ॿियूं तंज़ीमूं जेके हिते माण्हुनि खे फरार वेठियूं। एड्रेस पार्टी सजन टोल पे ॿुधाए किथां खां हूंदो ऐं शाम जो वापसी हलियो। 4 ॾींहं थी विया आहिनि। हुन चयो त माना साढे 2000 रुपया बोरी अटे जी आहे तव्हांखे 1000 रुपया बोरी अटे जी सरकार तरफ़ इमरान ख़ान जे माना तरफ़ूं मां ॾींदुमि ऐं तव्हां माना इहो रोज़ानो माना तव्हांखे हर हफ़्ते माना फ्री मिलंदो 1000 रुपया जमो कराईंदो त 2 मण अटे जी तव्हांखे मिलंदो। ऐं उन में माना मिसाल ॻाल्हि वरी सुबुह असां आयासीं 10:30 बजे टोकन खणी त हुन चयो त माना 11:30 बजे अचो तव्हांखे अटो बटो राशन सॼो मां तव्हांखे फ्री ॾींदुसि। हाणे फ्री 2 थियंदा अञा आयो न आहे। असां गवर्नमेंट की तरफ से रोज़ा सस्ता देंगे और महीने को 2 शनाख्ती कार्ड का फार्म और बिजली का बिल या गैस का बिल जमा करा तो उसके हिसाब से पैसे लोगों से पैसे जमा किए तो हमें भी बोला लोग जमा कर रहे हैं हमने भी जमा कर रहे कह रहा कि 11:30 बजे आ जाना हम आपको सौदा दे देंगे और अभी हमारे पास नहीं है लेके आ कल से नए फार्म जमा कराएंगे। उसके बाद जो है 10:30 बजे बंद करके चले गए वापस। 10 किलो की बोरी के हिसाब से कह रहे हैं कि बाहर से 550 का मिलेगा हम आपको 240 का देंगे। घी का जो है किलो 100 रुपये के हिसाब से देंगे और 80 रुपये वाला साबुन 40 रुपये का देंगे आधे रेट पे देंगे। तो इसी हिसाब से पैसे लोगों से जमा करके और कम से कम 150-200 से ज़्यादा लोग थे जिन्होंने फार्म जमा किए और शनाख्ती कार्ड की काफ़ी जिन जे सहारे आयो आहे उहे माण्हू किथे आहिनि जिन असांजे मज़लूम अवाम खे फुरायो आहे लुटायो आहे उहे माण्हू किथे आहिनि
जिन पंहिंजे मुफ़ाद लाइ दुकान ॾिना आहिनि 25-30 एडवांस वठी एग्रीमेंट कयूं उन्हनि खे त घुरायो त उहे किथे न पठाण खे ॻोल्हे ॾिना हे जेको असांजो मज़लूम आवाम लुटिजी फुरिजी वियो आहे उनजी मालिकी केरु कंदो हे त असां पाण था जेके असां पंहिंजा वॾा सरमायाकार आहिनि उहे था असां पंहिंजनि खे फुरायूं पोइ आहे कंहिंजे दम पठाण खे ॻोल्हे अचे कीअं आयो कंहिंजे रफ़ा सां पठाण खे कोई सुञाणे थो कहिड़े हिसाब सां पठाण खे आंदो यार हिन ग़रीब आवाम खे पाण था फुरायूं असां हथनि सां तस्वीर हिकिड़ी तस्वीर उहा तस्वीर बि असांखे कढणु कोन छॾी इनजी जांच पड़ताल पठाण किथे रहे पियो किथां जो कीअं आयो कंहिंजे रफ़ा सां हिते पहुतो आहे कगर में हिन अवाम खां कीअं पैसा लुटे फुरे वियो आहे असुल में जिन आंदो आहे जिन दुकान ॾिना आहिनि जिन रहाइश ॾिनी उन्हनि खां पतो वठो त बाबा हे तव्हां कीअं आंदो आहे हे त पंहिंजी क़ौम खे कीअं फुरायो आहे हिन जो तव्हां पीछो कयो मीडिया वारा आहियो हक़ सच ॿुधायो ऐं हक़ सच खे ॻोल्हियो त असांजे अवाम सां छो थियो आहे हे ग़रीब जेके मज़ूरी था कनि 500 रुपया कमाए था अचनि उन्हनि जा पैसा हलिया विया आहिनि वारनि खे बि ऑर्डर ॾिनो अथई अटा वठी करे उन्हनि जा 200 रुपया अटे जो उन्हनि खां 580 में उन्हनि अटो वरितो आहे उहो दुकान वारे खां वरितो अथई हिननि खे उन्हनि खे 2000 टोकन करायो की 2000 एडवांस अथव तव्हां मूंखे 500 कटा ॾेई वञो हिते मां तव्हांखे बकाया पैसा आहिनि तव्हांखे मां ॾेई वेंदुमि कलाक ॾेढ में पोइ हुननि खे अटे जो आटा वग़ैरह ॾिनई हुननि खे चई तूं हिते पहुचाए हुननि न पहुचायो पोइ हुननि ॾिठो त हिते फिरार करे भॼी वियो आहे माण्हुनि खां पोइ हिननि खां शनाख्ती कार्ड जी कापी शनाख्ती कार्ड जी कापियूं वठियूं आहिनि हुनजी माउ पीउ जो घरवारी जो ऐं इन खां अलावा बिल जी फोटो कापी वठी ॾिनई कंहिं 2000 ॾिना कंहिं 7000 ॾिना हुननि माण्हुनि खे ॾिसो लालच करे हुननि जी लालच सम्झी करे हुननि खां बि उहो फिरार करे भॼी हलियो वियो पर ॾिसो आवाम खे बि थोरो पाण खे बि ॾिसनि त यार हे माण्हू एतिरो कीअं थो 200 में कीअं थो अटो ॾिए कहिड़े हिसाब सां थो ॾिए त माण्हू पंहिंजो बि अकुल करे यार मां कीअं थो उन्हनि खां वठां 4 ॾींहं थी विया मुंहिंजे दुकान जो दुआ सलाम कंदो मूंसां सही आहे मूंखे तीअं ऑफिस जी पीटीआई खोली आहे मां हिते ग़रीबनि जे लाइ राशन वग़ैरह ये फीस आहे वो माना अहिड़े हिसाब सां आयो कि मुर्गी किस तरह किलो मैंने बोला हम 280 रुपये चलाते हैं आपसे गुंजाइश करेंगे कि शार्ट टर्म से मेरे को दे रहे हैं 270 मैंने कोई मसला नहीं हम भी 270 में दे सकते हैं आपको सही है मैंने बोला पैसे का क्या होगा भाई पैसे का कोई मसला नहीं कर ये मेरे दुकान है 9 से 6 दुकानें मेरे अपने ऐसे मेरे को बोला भाई ये चेक पड़ा मैंने किसी को 1 रुपया नहीं दिया अभी तक ये पैसे मेरे को कल मिलेंगे साहब आएगा सबको बांट के दूंगा ये तक पर्ची पड़ा हुआ मेरे पास ये आज मेरे पास नहीं है पर जो तेरा बिल बनेगा तो मैं अपनी दुकान पे दे दूंगा अब 150 रुपये मेरा गोश्त बेटा पड़ा हुआ है वो भी कहाँ जाए इतना नुकसान करके गए हमारे को बोला देना मूंखे ॾियो 150 किलो सर मूंखे 3 सबूत वठे फिक्स तैयार खपे सही आहे मांजो को मसलो है मैंने बोला पैसे का बोलते हैं आपको सुबह मिल जाएंगे तो मुर्गी का बेफिक्र जब पकवान वाले को देने इसको रेस्टोरेंट वाले को राशन वाले को देने सबसे लिए पर्ची पड़ी है मेरे पास कोई मसला ही नहीं सुबह 1 बजे अभी तक आएगी कितना गोश्त पड़ा हुआ है पैसा करना चाहता है पैसा जैसा ही 50,000 ठीक है 150 खन थिया उन खां बाद में असांखे चईंदा हुआ मां हिते NGOs आहियां PTI जे तरफ़ां मतिलबु जेको आहे मां NGOs वारो ऑफिस खोलियां थो पियो असांजो मतिलबु जेको आहे पूरे पाकिस्तान में कमु हले थो पियो ऐं असां हीअ किराए ते दुकान वरिता आहिनि त असांखे तव्हां सामान जो तव्हांखे 2-3 ॾींहंनि में असां पैसो ॾींदासीं त हिते मूं हुननि खे चयो बाबा पैसो असांजे रोक जो हुन चयो यार असां हिते ई वेठा आहियूं असां काॾे न वेंदासीं तव्हां असांखे सामान जो तव्हांखे असां पैसो ॾींदासीं बहरहाल असां बि अलाह तवकल करे हिननि खे मतिलबु जेको आहे सामान ॾियणु शुरू कयोसीं अंदाज़नि असां मतिलबु जेको मां बिल ठाहिया आहिनि तक़रीबन 3.5 लख रुपया असांजो सामान हितां हुन खयूं उन खां बाद में उन रंग वारनि खां बि मतिलबु जेको आहे सो मज़दूरनि सां ॻाल्हाई पोइ हाणे हुननि सां घणो ॻाल्हाई पोइ अलाह बहितर ॼाणे थो पियो असांखे जीअं तव्हां रंग प्रोवाइड कयो ऐं असां हिते ई आहियूं असां हिननि खे चयो असां वटि कैश कान्हे का तव्हां पैसा ॾियो त मां तव्हांखे रंग घुराए ॾियां उन जे बाद उन्हनि चयो न भाउ तव्हांखे असां मतिलबु जेको आहे सो छंछरु ते पेमेंट कंदासीं मां हुननि खे चयो छंछरु ॾींहुं का बैंक आहे कान जो तव्हां पेमेंट करे सघो वरी हुननि चयो न यार असां तव्हांखे हीअं कंदासीं सूमर ॾींहुं कहिड़ी बि सूरत में तव्हांखे पैसा ॾींदासीं असांजो मैनेजर ईंदो उहो हिते विज़िट कंदो असांजी पूरी टीम ईंदी मां सूमर जो जॾहिं हिते दुकानु खोलियो त पुछंदे ई मां हिन खे चयुमि त बाबा मूंखे पैसा खपनि न तव्हांजी टीम आहे न तव्हांजो मैनेजर आयो आहे वधीक मतिलबु जेको आहे न मां अफोर्ड करे थो सघां सामान जी न ॾेई थो सघां न मुंहिंजो तव्हांजे मथां भरोसो आहे तव्हां पंहिंजो कार्ड वार्ड शो कयो पोइ तव्हां कहिड़ी मतिलबु हुन सां संसार कयो था पिया तव्हां मूंखे मतिलबु जेको पैसा जो कहिड़ी बि सूरत में त चई चङो ठीकु आहे तव्हां हिते वियो मां वञा थो बैंक ऐं बैंक मां तव्हांखे पैसा आणे थो ॾियां मां चयो ठीकु आहे खे 10-15 मिंटनि खां पोइ वरी मां हिनखे मां चयो बाबा छा थियो चई मां बैंक में आहियां मां तव्हां सां पाण राब्तो कयां थो
वरी पोइ उन खां बाद में मां वरी हुन सां राब्तो कयुमि त बाबा तव्हां कहिड़ी बैंक में आहियो, किथे आहियो, मां उते पाण थो अचां। त हुन जो मां जेको आहे सो गुलशन नदी में बैंक में आहियां ऐं पोइ मां जीअं पैसा वरितमि तव्हांखे मां फ़ोन करे ॿुधायां त तव्हां पैसा वठी वेंदा। हू हुनखे चयो भाउ मुंहिंजी पंहिंजी राइश बि गुलशन नदी में आहे, मूंखे पाण बि बैंक वञिणो आहे, तूं मूंखे बैंक जो नालो ॿुधाए मां अचां थो उते। पोइ मां हितां मतिलबु गुलशन नदी में वियो आहियां, उते हर हिकु बैंक मतिलबु जेको हर ब्रांच में वियो आहियां उते ॾिठो आहे, हिनखे मतिलबु जेको आहे मां कोन ॾिठो। पोइ वरी मां पंहिंजे छोकिरे खे फ़ोन कई त बाबा हे त हिते आहे कोन। पोइ जॾहिं मुंहिंजे छोकिरे हुन सां राब्तो कोन कयो त हुन मोबाइल बि बंदि करे छॾियो ऐं हींअर अञा ताईं लापता आहे। त हीअ जेको फरींदड़ ठगी कंदड़ अमरा आहे इहो कानून जी कोर्ट में अचे थो या कानून जी गिरफ़्त में अचे थो या नथो अचे। ऐं जेके माण्हुनि जा लखे रुपया हितां खणी फ्रॉड करे गुम थी वियो आहे, छा इहे लखे रुपया वापसी थी सघंदा? छा इंतिज़ामिया में एतिरी एलियत आहे, छा इंतिज़ामिया में एतिरी अहल आहे जो इन माण्हू खे, इन ठग खे, इन खोर खे पकड़े सघंदी या न? जमशेद दौरानी, सोच टीवी, मलिक, कराची। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।